जा यंगस्टर उनके सलाम तो पेश करियां त उन इन वक्त स्पोर्ट्स के हिकिड़े वॾे लेवल ते खयो आहे जंहिंमें सुठा सुठा रांदीगर पैदा कया आहिनि ऐं इन खां वधीक ख़ुशी जी ॻाल्हि इहा बि आहे त हिन वक़्तु 4 प्लेयर असांजा PSL में बि खया विया आहिनि ऐं उमीद थो करियां त जेकॾहिं सरकारी सरपरस्ती असां ते रही असांजा लोकल हिते जा जेकी नुमाइंदा आहिनि जेके असांजा MP MLAs आहिनि उन्हनि जी अगरि शौक़ु तवजो हेॾां अची वई त इंशाअल्लाह उहो ॾींहुं दूर न आहे जॾहिं पाकिस्तान क्रिकेट टीम में असांजे मलिर जा छोकिरा खणिबा। मैदान जेकॾहिं आबाद हूंदा त पोइ तव्हांखे ख़बर आहे त मुआशिरे में हिकिड़ी चङाई ईंदी छो जो जॾहिं को प्लेयर हूंदो त जॾहिं उहो पूरो फिज़िकली फिट हूंदो तॾहिं हू ग्राउंड में लही सघंदा ऐं फिज़िकली फिट उहे माण्हू हूंदा आहिनि जेकी मंशात खां परे हुजनि ॿियनि समाजी बुराइनि खां परे हुजनि ऐं इहो हिकिड़ो वाहिद प्लेटफॉर्म आहे जिते असां पंहिंजे लोकल चाहे टोटल दुनिया में इहो वाहिद प्लेटफॉर्म आहे जिते नौजवान ऐं यंगस्टर खे बचाए सघिजे थो।